बनून में अफगान शहरी तरफा सिक्योरिटी काफ़िले ते आपघाती हमले में 2 ॼणा शहीद ऐं 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ISPR मूजिब बनू के इलाइक़े बका खेल में अफगान शहरी पारा सिक्योरिटी काफ़िले ते आपघाती बम हमलो कयो वियो। बका खेल में मोटरसाइकिल सवार आपघाती बमबार सिक्योरिटी फोर्सेस के काफ़िले ते हमलो करे पाण खे धमाकेदार मादे सां उड़ाए छॾियो। ISPR मूजिब आपघाती बमबार जी सुञाणप अफगान शहरी तौर थी, जंहिंजो तालुक़ अलअदम TTP जे हाफ़िज़ गुल बहादुर ग्रुप सां आहे। ISPR मूजिब आपघाती बम हमले में 2 मासूम शहरी शहीद थिया ऐं 3 फ़ौजियुनि समेत 6 एहलकार ज़ख़्मी भी थिया। ISPR मूजिब इलाइक़े में मौजूद दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन जारी आहे। पाकिस्तानी फोर्सेस दहशतगर्दी जी लानत खे ख़त्म करण लाइ पुरज़म आहे। अगूड़े सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिक्योरिटी फोर्सेस के काफ़िले ते थियल आपघाती हमले की सख्त लफ्ज़न में मज़म्मत कई। अगूड़े सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बनून में आपघाती हमले दौरान 2 शहरियुनि की शहादत ते गहरे अफ़सोस जो इज़हार किया है। अगूड़े सदर आसिफ अली ज़रदारी हमले में ज़ख़्मी थियलनि की जल्द सेहतियाबी लाइ दुआ भी कई है। आसिफ अली ज़रदारी जो चवण त दहशतगर्दनि के सहूलतकारनि के फौरी तौर ते कानून की पकड़ में आणे शहीदनि के पोयरनि के इंसाफ़ ॾियारियो वञे। ॿिए पासे पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिक्योरिटी फोर्सेस ते हमलो कंदड़ मुल्क दुश्मन आहिनि। मुल्क में इंतहा पसंदी ऐं दहशतगर्दी खिलाफ़ जंग जारी है। दहशतगर्दनि जे सहूलतकारनि के भी इबरत जो निशानो बणायो वञे। पीपल्स पार्टी सिंध के सदर निसार अहमद खोड़े चयो है त ॾुखियाई सां चूंडुनि की तारीख़ मिली है। इएं न थिए जो 2018 जी पोलिंग एजेंट्स के पोलिंग स्टेशन्स मां ॿाहिरि कढियो वञे। कराची में मीडिया से ॻाल्हाईंदे निसार खोड़े चयो है त इतिहाद ठहंदा रहंदा आहिनि। सियासत इन खे ई चइबो आहे। को मनसूबो हिकिड़ी हुकूमत ठाहे थी त ॿी अचे उन खे ख़त्म करे थी। मनसूबाबंदी अहिड़ी कई वञे जो ईंदड़ हुकूमतूं भी जारी रखनि। हुन चयो त मुल्क में 8 फ़रवरी ते चूंडूं थींदियूं। तकबंदियुनि सबब चूंडूं देर जो शिकार थियूं, जंहिं करे असां 3 महीना इंतज़ार कयो। PP अॻवान चयो आहे त 2018 में पोलिंग एजेंट्स खे पोलिंग स्टेशन्स मां ॿाहिरि कढियो वियो हो। हाणे भी ईअं न थिए जो चूंडुनि में पोलिंग एजेंट्स खे ॿाहिरि कढियो वञे। निसार खोड़े वधीक चयो आहे त पोलिंग स्टेशन्स खे मज़बूत कयो वञे। जेको भी वोट हासिल कंदो उन खे हुकूमत ठाहिण जो हक़ आहे। PP सिंध जे सदर वधीक चयो आहे त मुल्की इस्तेहकाम लाइ सियासी पॉलिसी हुजण ज़रूरी आहे। अहिड़ी मनसूबाबंदी कई वञे जो ईंदड़ हुकूमतूं भी उन पॉलिसी खे जारी रखनि। SSP ईस्ट इन्वेस्टिगेशन सऊद मक्सी चयो आहे त राशिद मनास रोड ते लॻल बाहि खां मुतासिर शॉपिंग मॉल माहिरनि जे अचण ऐं सबूत गॾु करण ताईं बंदि रहंदो। जांच टीम के मेंबर SSP इन्वेस्टिगेशन ईस्ट सऊद मक्सी राशिद मन्हास रोड ते वाक़िअ शॉपिंग मॉल जो दौरो कयो। उन मौके ते हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त शॉपिंग मॉल जे बिल्डर खां नक्शो तलब कयो वियो आहे, जंहिंखे ॾिसंदासीं त हंगामी सूरत हाल में निकिरण हिफ़ाज़ती उपाउ वरिता विया हुआ या न। हिन चयो आहे त जांच लाइ कमेटी में हिकु इंजीनियर खे भी शामिल कयो वियो आहे। कुछ सबूत मिलिया आहिनि पर हाणे कुछ चवण वक़्त खां अॻु हूंदो। जे इलाइक़े राशिद मन्हास रोड ते शॉपिंग मॉल में बाहि लॻण वारे मामले की जांच लाइ वॾे वज़ीर के हुक्म ते कमिश्नर कराची टेक्निकल कमेटी जोड़े छॾी आहे, जंहिंजो नोटिफिकेशन भी जारी कयो वियो आहे। डिप्टी कमिश्नर ओभर अल्ताफ शेख की सरबराही में कमेटी जोड़ी वई, जंहिंमें सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जो एडिशनल डायरेक्टर, KMC जो चीफ फायर ऑफिसर, एडिशनल CEO कंटोनमेंट ऐं ख़तरनाक इमारतुनि जे टेक्निकल सेक्रेटरी खे भी शामिल कियो वियो। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब कमेटी जो चेयरमैन वधीक मेंबरनि खे भी शामिल करे सघे थो। कमेटी बाहि जा कारण शॉपिंग मॉल में फायर फाइटिंग सामान, फायर अलार्म सिस्टम, फायर सेपरेशन सिस्टम ऐं एमरजेंसी एग्ज़िट गेट्स के इंतजाम ऐं दस्तियाबी की जांच कंदी। कमेटी पारां देर जा सबब ऑपरेशन दौरान फायर फाइटिंग गाॾियुनि ऐं पाणी की दस्तियाबी के जांचियो वेंदो ऐं रेस्क्यू खातनि खां जवाबी वक़्त की जांच बाबत पुछा ॻाछा कंदी। जारी कयल नोटिफिकेशन मूजिब कमेटी समूरनि ज़रूरी कानूनी दस्तावेज़नि ऐं लाॻापियल टाउन प्लानिंग डिपार्टमेंट तरफ़ां मंज़ूर थियल बिल्डिंग प्लान जो जाइज़ो वठंदी। कमेटी लापरवाही कंदड़ ऑफिसरनि, खाते जे ज़िम्मेवारनि समेत प्राइवेट फ़र्दनि ते भी ज़िम्मेवारी लागू कंदी। कमेटी जांच मुकम्मल करण खां पोइ मुस्तक़बिल में अहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ उपाउ वठण बाबति 7 ॾींहं जे अंदरि रिपोर्ट पेश कंदी। वाज़े रहे त शॉपिंग मॉल खे बाहि लॻण सबब 10 खां वधीक क़ीमती जानियूं ज़ाया थियूं हुयूं ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया हुआ। ॿिए पासे कराची में सिंध जे निगरान वॾे वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाकर जी सदारत हेठि अमनो अमाज़ी सूरत हाल ते अहम इजलास थियो। इजलास में निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़, चीफ सेक्रेटरी फ़खर आलम, घरू सेक्रेटरी इक़बाल मेमण, IG सिंध रिफ़त मुख़्तार ऐं ॿियनि शिरकत कई आहे। इजलास में ब्रीफिंग ॾींदे IG सिंध चयो त सॼे सूबे में मजमूई तौर ते अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे ऐं गैर क़ानूनी परॾेहिनि जी ॾे वापसी वारो अमल भी सुठे तरीक़े सां जारी आहे।
सिंध जे निगरान वॾे वज़ीर चयो आहे त शहर में पुलिस जी पेट्रोलिंग नज़र नथी अचे। पुलिस थाणनि जी इंस्पेक्शन नथी करे। स्ट्रीट क्राइम ते हर सूरत में ज़ाब्तो आंदो वञे। AIG ख़ादिम रिंद इजलास में ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त जनवरी 2023 खां नवंबर ताईं 537 क़त्ल जा वाक़िया पेश आया, जेके जून 2022 खां 57% वधीक आहिनि। इन चयो आहे त अगवा जा 51 केस दाख़िल थिया, जेके गुज़िरियल साल खां 13 केसिस घटि आहिनि। भत्तेखोरी जा 135 केसिस रिपोर्ट थिया, जेके गुज़िरियल साल जी भेट में 25 केसिस वधीक आहिनि। AIG ख़ादिम रिंद ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त 316 क़त्ल केस हल कया विया आहिनि ऐं 566 गिरफ़्तारियूं कयूं वयूं आहिनि। 50% केसिस ज़ाती दुश्मनी जे बुनियाद ते हुआ, जंहिंमें ॿियनि सूबनि जा माण्हू बि मुलविस आहिनि। वॾे वज़ीर चयो आहे त उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके हिते मंशियात खणी था अचनि। मंशियात ते हथी नथो रोकियो वञे। केरु कराची ताईं पहुचाए थो, मूंखे असल ॾोहारी गिरफ़्तार करे ॾियो। वॾे वज़ीर वधीक चयो आहे त शहर में शाम जे वक़्तु अक्सर ट्रैफ़िक जाम रहे थी। शहर में 43 रुकावटूं उहे आहिनि जिते ट्रैफ़िक जाम रहे थी। जेकॾहिं सिग्नल्स जो मामिलो आहे त उहे ठीकु कराया वञनि। निगरान वॾे वज़ीर इजलास में सभिनी खे हिदायत कई आहे त जेकॾहिं ट्रैफ़िक पुलिस जो कमु आहे त सिटी वार्डन खे बि इस्तेमालु कयो वञे। पीपल्स पार्टी अॻवान खुर्शीद अहमद शाह चयो आहे त आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी में इख़्तिलाफ़ न आहिनि, मीडिया जो पाण में मुक़ाबिलो आहे। हुन चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म जो उम्मीदवार आहे। आसिफ अली ज़रदारी सही ॻाल्हि चई आहे, उनखे ग़लति रंग ॾिनो वियो आहे। पार्टी जो फ़ैसिलो CAC जे इजलास में कयो वेंदो आहे। सखर में अदालत ॿाहिरां ॻाल्हाईंदे हुन चयो त मियां साहब अवा वोट खे इज़त ॾियण जो स्लोगन खणी निकिता हुआ, छा वोट खे इज़त ॾियो पिया? अवा जा माण्हू चवनि पिया त एस्टेब्लिशमेंट असां सां गॾु आहे। पहिरियां PTI चेयरमैन बि चवंदो हो त एस्टेब्लिशमेंट मूं सां गॾु आहे, पोइ खेसि ख़राबु छो पिया चओ? हुन चयो त असां कोयटा में कंहिंखे पार्टी में शामिल कराइण न पिया वञूं। PP में तासीस मल्हाए रही आहे। इन खां अॻु सखर जी एहतिसाब अदालत PP अॻवान सैयद खुर्शीद शाह ऐं संदसि घर भातियुनि ख़िलाफ़ रेफरेंस में वधीक 2 शाहिदनि जा बयान कलमबंद करे वरिता, जे बाद ॿुधणी 11 डिसंबर ताईं मुलतवी कई वई। ॿिए पासे डाउ इंटरनेशनल मेडिकल कॉलेज में ओवरसीज़ पाकिस्तानियुनि खां डॉलरनि में फीस वठण जे हवाले सां शागिर्दनि सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी करे रिपोर्ट तलब करे वरिती। MBBS जे शागिर्दनि समीर अहमद सिद्दीकी ऐं ॿियनि PMDC ऐं डाउ इंटरनेशनल मेडिकल कॉलेज ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई आहे। सिंध हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी बिटी शहरियत ऐं ओवरसीज़ पाकिस्तानियुनि खां डॉलरनि में फीस वठण ते कावड़ जो इज़हार कयो। वक़्ती चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी रिमार्क्स न आहिनि त डॉलर गॾु करण जो ही कहिड़ो तरीक़ो आहे। मुल्क में डॉलर अॻी घटि आहे, डॉलर त हर रोज़ हेठि मथे थी रहियो आहे। वक़्ती चीफ जस्टिस चयो आहे त अॼु डॉलर जो रेट 100 रुपया, कॾहिं 200 रुपया ऐं सुभाणे 300 रुपया बि थी सघे थो। वक़्ती चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी चयो आहे त हीअ त मेडिकल जे शागिर्दनि सां ज़्यादती आहे। दरख़्वास्त जो जाइज़ो वठण बाद कानून मूजिबि फ़ैसिलो कयो वेंदो। दरख़्वास्त गुज़ारनि जे वकील उमेर उस्मान चयो आहे त बिटी शहरियत रखंदड़ शागिर्दनि खे परॾेही शहरी करार ॾिनो वियो आहे ऐं यूनिवर्सिटी इंतिज़ामिया पारां हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि त डॉलर सिधो संओं अमेरिका खां मोकिलिया वञनि। जंहिं बाद अदालत चयो आहे त दरख़्वास्त खे पहिरियां खां ॿुधणी हेठि दरख़्वास्तुनि सां गॾु करण जो हुकम ॾींदे ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। वारहे वेझो 9 महीना अॻु क़त्ल कयल अली अहमद बिरोही जी अमर नूर बीबी इंसाफ़ लाइ सरापा एहतजाज आहे। पीरसन औरत अवामी प्रेस क्लब पहुची क़त्ल में मुलविस रहियल जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज कयो। हुन चयो त 1 साल खां लाॻीतो एहतजाज करे रही आहे। गिरफ़्तार थियल मुख्य जवाबदार ख़ान मोहम्मद खां जांच करे पुट जो लाश वठी ॾिनो वञे। हुन घुर कई त जिथे खेसि पूरियो वियो आहे उन जाइ ते निशानदेही कराई वञे जीअं पुट जी क़ब्र ठहिराए सघा। हुन अहिड़ो मुतालबो आला अदालतुनि खां पिणु कयो आहे।